बॉलीवुड अदाकारा सवारा भास्कर हिक तंज़ीम जे सदर फहद अहमद खे पंहिंजो हमसफ़र चूंडे वरितो आहे, पर संदसि शादी खां पोइ तकरार पैदा थियण लॻा आहिनि। भारत में ऑल इंडिया मुस्लिम लीग पार्टी जे सदर मौलाना शुहाबुद्दीन रिज़वी सवारा भास्कर जी शादी खे नाजाइज़ करार ॾेई छॾियो आहे। हुन चयो त पहिरियां सवारा भास्कर इस्लाम क़बूल करे तॾहिं ई इहो निकाह जाइज़ हूंदो। हुन चयो त इस्लाम क़बूल करण खां सवाइ सवारा भास्कर फहद अहमद सां निकाह नथी करे सघे। गैर मुस्लिम सां निकाह शरीयत में नाजाइज़ आहे। इन क़िस्म जी शादी इस्लाम में नाजाइज़ आहे। ॿिए पासे सवारा जा साहुरा ऐं ॻोठ जा माण्हू ॾाढा ख़ुशि आहिनि। संदसि घर भाती हिन वक़्तु दिल्ली विया आहिनि। बॉलीवुड अदाकारा सवारा भास्कर ट्वीट में अहिड़ी ॼाण ॾिनी आहे। सवारा ऐं फहद अहमद कोर्ट मैरिज कई आहे, पर चयो पियो वञे त सवारा ऐं फहद जल्द इस्लाम मूजिबि शादी कंदा। हेल ताईं शादी लाइ न ई सवारा मज़हब तब्दील कयो आहे ऐं न ई फहद। सवारा ऐं फहद विच में दोस्ती ऐं प्यार हिक जिम में शुरू थियो हो। फहद सवारा खां 4 साल नंढो आहे ऐं ही ॿई कुझु तहरीकुनि में बि हिक ॿिए सां गॾु रहिया ऐं पोइ वेझड़ाई थियण बाद ॿिन्ही शादीअ जो फ़ैसिलो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk